वालेकुम सलाम। भाऊ छा हाल आहे? खुश आहियो? ख़ैर आहे? अबा खुशी बियो ख़ैर। ॾे ख़बर इहा हाणे थ्रेशर लॻो आहे छा? अबा आयो थ्रेशर हाणे आयोसीं असां। अच्छा तव्हां हारी आहियो? जी जी अबा हारी आया आहियां। हे तव्हां कटनि में भरियो आहे कणिक, इहो बारदानो तव्हांखे कोन मिलियो आहे छा? अबा बारदाने जे लाइ वियो हुउसि। हा किथे? इहो हुड ऑफिस में। हुड? इहो हुड किथां? इहो फुड ऑफिस में? हा अबा इहो गुड ऑफिस आहे इहो। फुड चाचा। अबा हाणे असां हाणे पढ़ियल ॿारड़ी आहे सादा माण्हू, असांखे कहिड़ी ख़बर गुड्डा फुड्डा छा आहे। हा ख़ैर छा चयो अथनि? उते मूंखे चवंदो बारदानो तोखे तॾहिं ॾींदासीं जॾहिं असांखे 2500 रुपया बोरी ॾींदे। अच्छा हा हाणे सरकारी अघु आहे 3200 रुपया साढा। जी हाणे असां ग़रीब माण्हू कीअं ॾियां 2500 में? इहा त ॻाल्हि अधु खणी वेंदो थ्रेशर वारो, हा अधु इहो कटाई वारा, हा बिल्कुलु। बाक़ी बचंदो छा? हाणे 2500 रुपये मां कीअं ॾियां ग़रीब माण्हू? पोइ मां आई कटा वठी हाणे कटनि में भरंदुसि। हाणे ही वञी मां ईअं खपाईंदुसि। फुड ऑफिस विया उते रेट तव्हांखे कहिड़ो ॿुधायूं? उते मूंखे चयो 2500 रुपया ॾे। हू जो अंदरि वेठा आहिनि गुड ऑफिस वारा, जी अब उहो पाण कारोबार था करनि अन्न जो। अच्छा सरकारी पगार बि खणनि था हा हा ऐं वरी ही बि कारोबार करनि था। माना इहो बारदानो उन्ही खे ॾियनि था जेको 2500 रुपया हुननि खे बोरी ॾे। अच्छा माना मतिलबु त 2500 रुपया चयूं तव्हां ॾियो त पोइ तव्हांखे बोरी ॾियां? हा असांखे 2500 पोइ मां कोन ॾिनो माना पोइ पंहिंजा पैसा। को प्रोग्राम इहो तव्हां को पैगाम अवाम लाइ, गरीब अवाम लाइ या हारियुनि लाइ को पैगाम? हा पैगाम इहो हुड वारनि जे लाइ आहे, हुड वारनि जे लाइ। अच्छा उहो ॾियो भला। वो अधा माण्हू न मार कुझु ख़्यालत धार, हो ख़ुदा ॾाढो अथई भॼाए भॼाए पुछंदई। अधा माण्हू न मार, वो ग़रीब न मार कुझु अधा हेॾे रब खे निहार। वो ख़ुदा ॾाढो अथई भॼाए भॼाए पुछंदई। वो अधा फुड वारा अलाह थो अपा। अबा असां ग़रीबनि जो कुझु ख़्यालु कयो। असां हिन पाचकनि में भरूं था। अबा 80 खां 90 रुपया पाचको थो मिले। ये अन्न भटारी असां ईअं था कयूं। अबा अलाह थो बेली अलाह खे मञो को अथव को पीर मुर्शिद बेली हुड वारा, वो अदा हुड वारा ख़ुदा खे मञो बाबा।